अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स। अॼु जी जेका न्यूज़ आहे उहा आहे गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद में नौकरियुनि जो इश्तिहार अची वियो आहे। गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद नौकरियूं अनाउंस कयूं आहिनि। उन्हनि नौकरियुनि में जेको आहे प्रोफेसर, एसोसिएट प्रोफेसर, असिस्टेंट प्रोफेसर ऐं लेक्चरर जूं नौकरियूं मौजूदु आहिनि। इहे नौकरियूं अलॻि अलॻि डिपार्टमेंट्स में आहिनि। इंग्लिश, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, कंप्यूटर साइंस, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, केमिस्ट्री, बॉटनी, फिजिक्स, ज़ूलॉजी, एजुकेशन ऐं मैथमेटिक्स में जेको आहे प्रोफेसर जे लाइ क्वालिफिकेशन PhD लाॻापियल फील्ड में हेक खां मंज़ूर शुदा यूनिवर्सिटी पारां तजुर्बो यूनिवर्सिटी नेशनल इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन सां लाॻापियल फील्ड में 15 सालनि जो तजुर्बो हुजे प्रोफेसर जे लाइ। एसोसिएट प्रोफेसर जे लाइ क्वालिफिकेशन सेम PhD हेक खां मंज़ूर शुदा ऐं तजुर्बो 10 सालनि जो हुजे। असिस्टेंट प्रोफेसर जे लाइ बि क्वालिफिकेशन PhD लाॻापियल फील्ड में हेक खां मंज़ूर शुदा ऐं जेको आहे लेक्चरर जे लाइ क्वालिफिकेशन MS MPhil 18 सालनि जी लाॻापियल फील्ड में फर्स्ट डिवीज़न सालियानो इम्तिहान जी सूरत में या 3 CGPA सेमेस्टर सिस्टम तहत। हिन में जेको अप्लाई करण जो तरीक़ो आहे उहो आहे अहल मौद वारनि खे 11 प्रोफार्मा तहत दरख़्वास्तूं घुर्बल आहिनि, जंहिंसां तस्दीक शुदा फ़ोटो कापियूं सभिनी लाॻापियल दस्तावेज़नि जूं ऐं डिमांड ड्राफ्ट पे ऑर्डर 4000 जो नाक़ाबिले वापसी प्रोसेसिंग फ़ीस तौरु जमा कराइणो पवंदो ऐं उहो जेको आहे सॼो इन जो प्रोसेस तव्हांखे 15 दिसंबर खां अॻु में करिणो आहे। 15 दिसंबर 2021 ताईं हीअ जेको आहे फॉर्म जेके बि अप्लाई कंदा उन्हनि जा फॉर्म पहुची वञनि ऐं फॉर्म जेको डाउनलोड आहे उहो डाउनलोड करे सघिजे थो वेबसाइट तां www.governmentcollegeuniversityhyderabad.edu.pk/career या वसूल करे सघजनि थियूं ऑफिस ऑफ डायरेक्टर HR गवर्नमेंट कॉलेज यूनिवर्सिटी हैदराबाद जी ऑफिस मां। जेके बि एलिजिबल आहिनि घणे खां घणा हिन अपॉर्चुनिटी जो फ़ाइदो हासिल करे हिन में अप्लाई कयो ऐं वधीक अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोज़ जे लाइ असांजे चैनल सिंधी इंफोटेनमेंट खे लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो त जीअं हर इंफॉर्मेटिव वीडियोज़ जॉब जे लाइ, एडमिशन जे लाइ या स्कॉलरशिप जे लाइ तव्हां ताईं पहुची सघे। अल्लाह हाफ़िज़।